ॻाल्हि आहे त मूंखे माफ़ कयो, मगर आइंदे तुंहिंजी का बि शिकायत न ॿुधां। ठीकु आहे साईं, आइंदा तव्हांखे मुंहिंजी का बि शिकायत न मिले। रईस वॾा, तव्हां फिकर न कयो। जीअं असांजो पुटु शान सुधरियल आहे, अल्लाह कंदो त अल्लाह दाद बि सुधरी वेंदो। रईसियाणी, हिकु तरफ़ त पंहिंजो पुटु शान केॾो शरीफ़ आहे ऐं हिकु तरफ़ मुंहिंजो भाउ अलादाद। हुन जूं ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजो त अंदरि सड़ी थो वञे। राबिया, तूं मूंखे हथ में हथ ॾेई वाइदो कर, कॾहिं तूं मूंखे छॾे त कोन वेंदी। मां तोसां वाइदो थी कयां त मां तोखे कॾहिं बि न छॾींदसि। दर्द दिल जीना का दवा, दर्द दिल जीना का दवा। अच्छा था तो जल्दी अची वही न पाड़ा वारी तरकीब नंबर 13। वियो गाड़ी में खबरदार रईस वॾा। अरे तुंहिंजी मजाल है। कंहिंजे दर्द मोहब्बत के दिल जान सा जिंदगी जी अमानत बनाए छॾूं हिजरा गुरबत जो फिर गमे जावेदा। तूं ये पहले कदम का पार नहीं दे, अज तो के न चलूं। अल्लाह जो वास्ता ते दिलावा इस मां तुझे के हथ थी बता। रईस वॾा, असीं ग़रीब मिसकीन माण्हू, असां वटि सिवाय इज़त जे ॿियो कुझु बि न आहे। इहो सच आहे रईस खान मोहम्मद। चाचा, मूंखे तो वॾो अफ़सोस आहे तव्हां अहिड़े क़िस्म जी घटिया हरकत कई। निकिरो था हिन घर में त छा और आइंदे हिन ॻोठ में तव्हांजी शिकल निकिरा। निकल। मैं तेनू प्यार करा, मैं जिंदड़ी दी सार करा। ठीक है ना भाई, और तो जिए वो जी झुक शुरू थे। तोड़े छा समझो हो? रईसान मुखे न मार। अचैती भर कलमो सुबह सुबह। हाँ? बाबा 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 मुझे डालो रईस तव्हां धाड़ेल हिन धरती ते नासूर आहियो। जे तो चंदे यूं कंदसि अॼु तोखे ख़तम करे हिन सिंध धरतीअ तां धाड़ेलनि जो वजूद ख़तम करे छॾींदुसि। रस मूंखे न मार, मरण लाइ तयारु थी वञ।
दादा मां रईस वॾो आयो आहे। छा रईस वॾो आयो आहे? तव्हां ग़रीबनि सां वॾो ज़ुल्म थियो आहे। जेकॾहिं कानून ऐं कोर्टुनि इंसाफ़ न कयो त मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, तव्हां सां इंसाफ़ आउं कंदुसि। हीअ तुंहिंजी भेण आहे, पर तूं ईअं सम्झ त मुंहिंजी बि न्याणी आहे। रईस ख़ुदा जो को हिननि ज़ालिमनि जे मथां कहर नाज़िल थिए। असां त तबाह थी वियासीं, असल तबाह थी वियासीं, बर्बाद थी वियासीं। जानण आउं तव्हांखे तबाह थियण न ॾींदुसि। तव्हां सां इंसाफ़ ज़रूरु थींदो। जुमे जे ॾींहुं मूं फ़ैसिलो रखियो आहे, सभु ठीकु थी वेंदो हलियो। रईस वॾा ख़ुदा तव्हांखे सलामत ऐं आबाद रखे। हाणे ख़बर फ़ैसिले में पवंदी। कमदार सभिनी चङनि खे घुरायो अथई? मूं सभिनी चङनि ऐं राज वारनि खे इतला ॾेई छॾियो। जानण पंहिंजी ॻाल्हि शुरू कर। रईस वॾा असीं ग़रीब मिसकिन माण्हू, असां वटि सवाइ इज़त जे ॿियो कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। ऐं ही शख़्स जंहिं मुंहिंजी भेण जी इज़त में हथ विधा आहिनि, तव्हां ॿुधायो रईस वॾा त छा ही शख़्स शादी कंदो मुंहिंजी भेण सां?
निकाह कंदो। रईस वॾा, दिलावर मुंहिंजी इज़त ते हथ विधा आहिनि। कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ु न रही आहियां। मूंसां इंसाफ़ कयो वञे रईस वॾा, मूंसां इंसाफ़ कयो वञे। न त इहे माण्हू मूंखे खारे करे मारे छॾींदा। दिलावर, ये जो चई रहे हैं सब सच है? आऊं तोसां ॻाल्हाए रहियो आहियां दिलावर। जी रईस वॾा, मूंखां इहा ग़लती थी। अरे तुंहिंजी इहा मजाल तो हिन ग़रीबनि खे छा सम्झो आहे? इहो ॼाणंदे बि त हिन ॻोठ जूं नियाणियूं मुंहिंजियूं नियाणियूं आहिनि। हाणे तुंहिंजी इहा सज़ा आहे, तूं हिन छोकिरी सां निकाह कंदे। खबरदार रईस वॾा, पंहिंजो फ़ैसिलो बदिला छॾ। इहा शादी न थी सघंदी। आख़िर हिन छोरीअ जी औकात छा आहे? हीअ टके जी छोरी मुंहिंजे फर्श ते हिन जा कदम पवनि, मुंहिंजो फर्श गंदो थी पवंदो। तूं हिन छोरीअ खे मुंहिंजी हवेलीअ जी नूंहं पियो बणाई। तो में लगे थो इंसाफ़ करण जो अकुल ही आहे। पंहिंजी ज़ुबान के लगाम ने ॻाल्हाए रावल खान। तुंहिंजी इहा जुरत जो मुंहिंजे फ़ैसिले खे तो ठुकराई। मुंहिंजो कयल फ़ैसिलो पत्थर ते लकीर हूंदो आहे। अड़े तुंहिंजी औकात मुंहिंजे साम्हूं बीहण जी बि न आहे। तूं मूंखे थो ललकारी। दिलावर, तुंहिंजो निकाह हिन छोकिरी सां थींदो। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। रईस वॾो, रईस वॾो पाण आयो आहे। जानण कहिड़ा हाल अथई? ख़ुशि त आहीं न? रईस, तव्हां जहिड़ा माण्हू आहिनि, छो असां जहिड़ा ग़रीब अॼु ताईं पिया तगूं। भला ॾे ख़बर जानण, तुंहिंजी भेण जी शादी त थी वई न? जी रईस वॾा, निकाह करे न्याणीअ खे रुख़सत कयोसीं। जानण, ग़रीबनि ते ज़ुल्म थींदे जे ॾिसंदो आहियां न त मुंहिंजो रतु टहिकंदो आहे, मुंहिंजी दिलि सड़ंदी आहे। रईस, जिन माण्हुनि चयो पिए त इन छोरीअ जे क़दमनि सां असांजे घर जो फर्श मेरो थींदो, अॼु तव्हांजी महिरबानीअ सां उन्हनि माण्हुनि मुंहिंजी भेण खे पंहिंजे घर जी ज़ीनत बनायो आहे। तव्हांजे करे रहिस, ये तव्हांजूं महिरबानियूं रहिस, न त असां ग़रीबनि खे केरु थो पुछे। जानण, दिलि न लाइजांइ। को बि कमकार हुजे नहीं न त आधी राति जो बि मुंहिंजो दरवाज़ो खड़काइजां, आउं तोसां ॿधियलु आहियां। तव्हांजा थोरा आहिनि बाबा, तव्हांजा थोरा आहिनि असां ते। ठीकु आहे पुटु, तव्हांजा वॾा कर्म साईं।
अरे छोरी सची ॿुधाए कैसा पिटल हुजे न तो ठुप मार दूं मैं ये पंज निभागो करण बंद कर सच्ची सच्ची ॿुधाए कैसा पिटल हुजे न तो तोला ही जमीन तपाए छॾंदुसि खुदा जो वास्ते दे दिलावर खुदा जो वास्ते दे मुझे रहम कर छो तुम मजलूम के एडो तड़पाई अरे कारी छोरी लगे थो त इहा तूं सची न कंदी ॿुधाए मूंखे न त मां ज़िंदा दफ़न करे छॾींदो भई खुदा जो वास्तो तो माता के मरी थी चवा तो खुदा जो वास्तो तो न एडो जुल्म करो जो खुदा ताका नाराज थी ऐं जमीन फाटे तो उनमें गर्क थी वञो न एडो जुल्म कर छोरी तुंहिंजी एतिरी जुर्रत तूं रावण जे साम्हूं ॻाल्हाई बि बाबा जाने ये छोरी है सच्ची न कंदी हिन जो बंदोबस्त करण मूंखे अचे थो अरे मुखा रईस ताईं छा पिया करो बाबा जेकॾहिं रईस वॾे खे ख़बर पई त तव्हांजे लाइ मसइलो थी वेंदो अरे सोरे धमकी न दे मूंखे अरे छा कंदो मूंखे अरे रईस वॾो टके जो माण्हू आहे अहिड़ा टके जा माण्हू त असीं खीसे में खणी घुमंदा आहियूं रईस इहा ग़लती न करियो कुझु होश खां कमु वठो पर मुखा हिन छोरी जा मां ज़िंदा न थींदुसि या अल्लाह साईं हाणे हाणे मूं कुछ भी बर्दाश्त करण जी हिम्मत न रही आहे हाणे हिम्मत न रही आहे मुंहिंजो रब तूं त चवंदो हुई त दुख ई बोझ एतिरा ॾींदसि जेतिरा तव्हां बर्दाश्त करे सघो पर रब सही सभु छा आहे रोशन ख़बर अथई जानणी भेण जी शादी थी वई छा पियो जी दादा बस आजा रोशन मूंखे ख़बर पई सोच में तोखे ॿुधायां ही तू छा पियो चई यार ही तू छा पियो चई रोशन जानण गरीब माण्हू आहे पंहिंजो दोस्त आहे हुनजी भेण जो घर वसियो इन में त ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे यार खुदा करे ख़ुशि हुजे आबाद हुजे मुंहिंजा नसीब मूंसां हुआ रोशन तूं दिलि न लाइ हा सही थो चई भाउ सना छो पई तड़पाई अञा पई संभली मुंहिंजो त हाणे जिस्म गरम पियो थिए इन महफिल के अज रंगे खेलींदासीं सना हुकुम कर तो छा खपे ये जाड़ वो तो जला हाजिर आ रे सही जेको कुछ मोट आहे ये सभी ना तहां जा ॾिनल आहिनि वाह सना वाह तुंहिंजो इहो अंदाज़ मूंखे छिके तुंहिंजे दर ते आणींदो तव्हां मुंहिंजी तारीफ़ कई मूंखे ॾाढो सुठो लॻो अॼु पेक मथां पेक पीअणा आहिनि ऐं तुंहिंजो रक्स ॾिसणो आहे रेस जेका तव्हांजी मर्ज़ी आऊं सिर्फ़ु तव्हांजी आहियां तव्हांजो हुकुम अखनि ते
भी टूटे ना, ये तेरा मेरा साथ वे समझ परों के जनों मैं तस्वीर लगाऊं, है ना मैं तेनू प्यार करूं, मैं जिंदड़ी निसार करूं, सामने तू बैठा मैं तेरा दीदार लगाऊं, है ना मैं तेनू प्यार करूं, मैं जिंदड़ी निसार करूं। अलादाद जी हाँ साईं, रात जे वक्त शराब में धुत थी घर में अचण तो के शर्म न थो थे? अदा साईं, असां अमीर आहियूं ऐं रईस आहियूं, जेकॾहिं ही शौक़ु असीं न कंदासीं त पोइ ॿियो केरु कंदो? बदतमीज़, तुंहिंजा ये गुस्ताखाना लफ़्ज़ ॿुधी मुंहिंजो कंध शर्म खां झुकी वियो आहे। छा त हिन तर में मुंहिंजी इज़त आहे ऐं तूं मुंहिंजी इज़त मिटी में मिलाए रहियो आहीं। तुंहिंजी इज़त ऐं शोहरत जे करे मुंहिंजा शौक़ ख़तमु न कंदुसि। बस सदा साईं, बस। तोखे एतिरी साञा न आहे त आउं तुंहिंजो वॾो भाउ आहियां ऐं हिन ॻोठ जो चङो मुड़ुसु आहियां। माण्हू मुंहिंजी इज़त कनि था ऐं तूं बेहया गुम थी मुंहिंजी नज़रुनि खां। तूं सुठो न कयो अदा, तूं सुठो न कयो आहे। तोखे नथो ॾिसां त हिन मौसम मां मज़ो ई ख़तमु थियो। छा न एतिरो मूंखे चाहींदो हुई ऐं एतिरी मूंसां मोहबत कंदो आहे। आराम आउं तोखे एतिरो ई चाहींदो ऐं तोसां एतिरी मोहबत कंदो, पर शायदि तोखे मुंहिंजी मोहबत जो यकीन ई कोन्हे। न शान, अहिड़ी ॻाल्हि त न आहे। शायदि तुंहिंजो अंदाज़ो ग़लति आहे ऐं तूं मूंखे ग़लति सम्झी रहियो आहीं। ख़ैर छॾे हिननि ॻाल्हियुनि खे। ॿिया कहिड़ा हाल अथव? राबिया, यादि अथव त पाण बाग़ में प्यार जा गीत ॻाईंदा हुआसीं। उहा ख़ुशबू ऐं उहा महक तोखे यादि त हूंदी? हा, मूंखे चङी तरह यादि आहे। उहा ख़ुशबू ऐं उहा महक ऐं ॻायल तुंहिंजा गीत, उहे मूंखां कीअं विसरंदा? अरे शांत ॾिस। छा थियो राबिया? शान, ख़बर ई न पई, पंहिंजे ख़्यालनि में गुम थी वियासीं। टाइम बि इलाही थी वियो आहे, हाणे त बाबा कावड़जी पवंदो। बाबा कावड़जी पवंदो? छो? अकुल जा दुश्मन देर जो थी वई आहे। देर थी वई त पोइ छा थी पियो? बाबा सां सिधी सिधी ॻाल्हि करे छॾिजो त आउं शान सां वेठी हुयसि, उन ई करे देर थी वई बसि।
कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि त वेठी आहीं न मुंहिंजी भेण? हा अदा मां ठीकु आहियां, अलाह जो शुक्र। तव्हां ठीकु आहियो? अदी अलाह जा लख लख एहसान आहिनि। आऊं त उन ॾींहुं ख़ुशि थी वियो हुउसि जंहिं ॾींहुं तुंहिंजी शादी थी, पर तूं मूंखे कुझु ग़मगीन पई लॻी मुंहिंजी भेण। ख़ैर त आहे न अदी? न अदा अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, तव्हां जा वहम न करियो। बसि हीअ तबियत थोड़ी सही कोन्हे, तॾहिं तव्हांखे ईअं लॻे पियो। ॾिस भेण सोभिया, मूं हेतिरी उमिरि गुज़ारी आहे, माण्हूअ जो अक्स ॾिसी सभु सम्झी वेंदो आहियां। शायदि तूं मूंखां कुझु लिकाई पई। सच ॿुधाए त असुल ॻाल्हि छा आहे? बसि अदा जॾहिं ज़िंदगी में ॾुख ई लिखियल आहिनि त उन ज़िंदगी सां कहिड़ी शिकायतूं खपेनि। इन जो मतिलबु त तूं हुन घर में ख़ुशि न आहीं ऐं दिलावर तोसां सही नथो हले। अदा मूंखे बि ईअं पियो लॻे त भेण ख़ुशि न आहे। सची ॿुधाए, इहा ई ॻाल्हि आहे न? हा अदा तव्हां सही महसूस कयो। दिलावर मूंसां सही नथो हले, रोज़ मूंखे मारींदो आहे। अलाह जी कहिड़ी गुनाह जी मूंखे सज़ा ॾींदो आहे। रोज़ ज़री ज़री ॻाल्हि ते मूं ते एॾो ज़ुल्म कंदो आहे। हो त छा, पर हुनजो पीउ बि मूं ते एॾो ज़ुल्म कंदो आहे। एतिरो क़दर त दिलावर मूंखे पिस्टल सां मारण जी बि कोशिशि कई ऐं चई अदा त तूं कारी आहे। छा अदा मां कारी आहियां? छा मुंहिंजो न हुयो हिन में कुझु जो मूंखे सज़ा बि मिले? छो अदा छो? बसि अदा शायदि ज़िंदगी हाणे ईअं ई गुज़रंदी। आऊं उन्हनि खे न छॾींदुसि। न अदा न, ईअं न कजाए। इलाही ज़ालिम आहिनि, तूं विच में न पइजां, तोखे बि मारे छॾींदा। मूं वटि ॿियो कुझु कोन्हे तव्हां खां सवाइ। होॾे छा आहे, तव्हां ॿई ॿाहिरि था आहियो जंहिंजे करे जियां पई। होॾे कुझु कोन्हे, ईअं न कजो, तव्हां विच में न अचिजो। इन जो मतिलबु ताऊं माठ करे सभु कुझु वेही ॾिसां? मुंहिंजी भेण ते ज़ुल्म थींदा रहनि, इहो मूंखां बर्दाश्त न थींदो। आऊं हींअर ई वञी रेस वॾे खे ॿुधायां थो। अदा वॾा तूं हींअर ई रेस ॾांहुं वञ। न अदा न, ईअं न कजो। रेस वॾे न वञिजो। तव्हांखे मुंहिंजो कसम। ही तो छा कयो? कसम जी दीवार विच में ॾेई तो मूंखे मारे छॾियो। मुंहिंजी भेण, तो मूंखे मारे छॾियो। ठीकु आहे, आउं रेस वॾे ॾे नथो वञा मां रेस वॾे ॾे नथो वञा बाबा। तूं तुंहिंजो भाउ असांजे खिलाफ़ रेस वॾे कयो तव्हांजो? तूं छा थी सम्झी? छा हिन ॻाल्हि जी ख़बर मूंखे न पवंदी? अलाह जो वास्तो ते दिलावर, ॾिस मां तुंहिंजे अॻियां हथ थी ॿधां। हाणे मूंखे इहा ग़लती कान थींदी वरी। मूंखे माफ़ करे छॾ, आख़िरी दफ़ो मूंखे माफ़ करे छॾ। न छोरी, तूं न सुधरंदीअ। तूं कॾहिं बि पंहिंजे हरकतुनि खां बाज़ न ईंदीअ। अॼु तोखे न छॾींदुमि। छा ॻाल्हि आहे दिलावर पुट? अॼु वरी हिन का ॿी ग़लती कई आहे छा? पुछोसि, पंहिंजे भाउ खे वठी असांजे खिलाफ़ न वेही करे छॾे। तव्हां ॿिन्हिनि खे ख़ुदा जो वास्तो आहे, मूंखे न मारियो। मुंहिंजी कुख में तव्हांजी औलाद आहे, कुझु त रहम करियो। ही कूड़ पई ॻाल्हाए, हिन जे ॻाल्हि ते यकीन न कजो। ख़बरदार, अगर रईस वाले के असां दी वरी भी शिकायत कई
ओ तुझो खैर ना है। रोशन हाणे तोखे अदा सां ॻाल्हाइणो जेकॾहिं मुंहिंजी शादी ॿिए हंधि थी वई न पोइ वेठो हथ हणजांइ। सोभिया ग्रेजुएशन करे बेरोज़गार आहे, इन करे अदा जाननि खां ॻाल्हाइण ते दिलि ई नथी करे। वरी बि ॻाल्हाइणो त पवंदो ई न, किथे ईअं न थिए तूं सोचींदो रहिजी वञी ऐं मुंहिंजी शादी ॿिए कंहिं सां थी वञे। ऐं कोशिशि करे अदा सां ॻाल्हायां। सोभिया ऐं ख़ुदि तोखां अलॻि तड़पां पियो। हा हा सभु ख़बर आहे, तड़पां पियो। जेकॾहिं मूंसां मोहबत हुजे हा न त ईअं देरि न करी हा। ऐं सिर्फ़ु तुंहिंजो आहियां सोभिया, इन ॻाल्हि जो यकीन रख। रोशन ॻाल्हि खे सम्झी छो नथो? मां हाणे तोखां सवाइ नथी रही सघां। तूं महिरबानी करे अदा सां ॻाल्हाए न। चयमि न ॻाल्हायां थो। आई लव यू सोभिया। आई लव यू कूड़ा। दिल जान सा हो कंहिंजे दर्द मोहब्बत के दिल जान सा जिंदगी जी अमानत बनाए छॾुम हो हिजरो फुरक़त जो फिर गमे जावेदा दिल जे गोशे में हिक दम लिकाए छॾुम हो कंहिंजे दर्द मोहब्बत खे। सुबह मसा रोई रोई सताए छॾुम हो कंहिंजे दर्द मोहब्बत खे। कढन गुलत दामन छॾण सां किरियो था पवन हार दामन हरगिज़ नथा हथ कढन हो नेठ पंहिंजा पराया पिया तंहिं करे अॼु परायनि पंहिंजो बनाए छॾुम
अज न हुई रहो आईना माई रहुस एक हाल मोहब्बत रहो दिल अंदर अज न हुई रहो आईना माई रहुस एक हाल मोहब्बत रहो दिल अंदर ओ तालिबुल मौला हुन खे तसव्वुर में ही पाए आगोश सीने सां लाए छॾियुम हो कंहिंजे दर्द मोहब्बत खे दिल जान सां ज़िंदगी जी अमानत बनाए छॾियुम हो हिजरो फुरक़त जो आखिर गमे जावेदा दिल जे गोश में हिकु दम लिखाए छॾियुम हो कंहिंजे दर्द मोहब्बत खे कमदार अज फारिग हुअसि सोचियमि त बनी तां चकर ॾेई अचां इन करे जेको सो बनी ते निकिरी आयो आहियां। अरे सदा ही फसल लाभार लाइ तयार आहे तव्हां सिर्फ़ु बेफ़िक्र रहो डरती न करो कंहिं क़िस्म जी। हा भला कमदार इहो त ॿुधाए त फसल जी छा पोज़ीशन आहे? बाबा तव्हांखे त अंदाज़ो थी वियो हूंदो मुंहिंजो मतिलबु फसल ॾिसी। जी बाबा साहब आउं बि कमदार सां गॾु हुउसि ज़मीनूं बिल्कुलु तयारु आहिनि तव्हां बेफ़िक्र रहो। भई सौदा हिन साल फसल में मूं बि घटि कोन कई आहे हार ॾाढी महिनत कई आहे। कमदार जे हिन फसल में सुठो नाणो आयो न त तुंहिंजी हारियुनि जी ईद थी वेंदी। रईस वॾा तव्हांजो असांजे मथां हथ हुजे त इहा ई असां लाइ वॾी ॻाल्हि आहे। चङो कमदार हाणे आउं हलां थो बंगले ते तूं हारियुनि खां हिन फसल खे पाणी ॾियारे छॾ। जी रईस वॾा। शान ॿुधा जी बाबा साईं हाणे गाॾी कढ त हलूं। ठीकु आहे कमदार हाणे हलूं। वैसे नंदो तो थोड़ा सा फिल्म में विलन तो लगे खया पाड़ा विकरा छड़ दीदारो करे ॾेखारी। अदा हिन ते कावड़ न कर हिन खे त असां नंढे हूंदे खां पालियो आहे। सवाल को वैसे ना सवाल होगा ज़ुलेखा फसल हिन मुंद में ॾाढो सुठो थियो आहे। कमदार ऐं हारनि ॾाढी महिनत कई आहे। इंशाअल्लाह हिन फसल जो सुठो नाणो मिलंदो पाण खे। रईस ख़ान मोहम्मद तव्हां कुझु त सोचियो हूंदो आबादी लहण खां पोइ कुझु त कंदो। हा मां बाबा मुंहिंजे लाइ वठंदो परांठो उन ते सॼो ॾींहुं पियो घुमंदो। न पुट शान कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जो इंसानु पंहिंजे नफ़्स ऐं ख़्वाहिशुनि खे दॿाए छॾींदो आहे। आउं तव्हांजो मतिलबु न सम्झी सघुसि बाबा साईं। न पुट शान मूं इहो सोचियो आहे त हिन फसल मां जेको नाणो मिलंदो उन मां
मां ख़ैराती अस्पताल जो इफ़्तिताह करियां त जीअं ॻोठ ऐं आसे पासे जा माण्हू मुफ़्त इलाज कराए सघनि। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हिन सां त आसे पासे जा ग़रीब मुफ़्त इलाज कराईंदा ऐं तव्हांखे दुआऊं केतिरियूं मिलंदियूं। इहा ॻाल्हि त मूंखे ॾाढी पसंदि आई। मूंखे बि तव्हांजी ॻाल्हि पसंदि आहे। मूंखे इहा ॻाल्हि पसंदि न आहे अदा साईं। तव्हां पंहिंजी मिल्कियत ग़रीबनि में विराईंदा वठो। अलहदा गुस्ताख, तोखे पंहिंजे वॾे भाउ जे शान में गुस्ताखी कंदे शर्म नथो अचे? न विसार त तूं पंहिंजे वॾे भाउ सां ॻाल्हाए रहियो आहीं ऐं इहो बि न विसार त तूं हिन तरह जे चङे सां ॻाल्हाए रहियो आहीं। बेशक अदा साईं, तव्हां हिन ॻोठ जा चङा मुड़ुस आहियो ऐं हिन सॼी तरह जा मालिक आहियो ऐं हिन ॻोठ जी ख़ुशियुनि लाइ तव्हां तमामु घणी जाखोड़ कई आहे। कॾहिं पंहिंजे भाउ लाइ सोचियो अथव? तव्हांजे भाउ जूं ख़्वाहिशूं कहिड़ियूं आहिनि? छा छा न कयो मूं तव्हांजी ख़ुशियुनि लाइ। ऐं चङी तरह ॼाणा थो तुंहिंजी ख़्वाहिशनि खे, चङी तरह ॼाणा थो तुंहिंजी नीयत खे। हाणे कन खोले ॿुधी छॾ, तुंहिंजी ख़्वाहिशनि लाइ मूं वटि पैसो न आहे। ख़ैराती अस्पताल मुंहिंजे पीउ जो ख़्वाबु हो जेको हर हाल में पूरो थींदो। टरी वञ मुंहिंजी नज़रुनि खां, टरी वञ। तोखे एतिरी बि सानिया न आहे त पंहिंजे वॾे भाउ खां कीअं ॻाल्हाइबो आहे? वॾो भाउ माउ पीउ जी जाइ हूंदो आहे। टरी वञे था, टरी वञ मुंहिंजी नज़रनि खां। तूं बि? हा, मां बि तोसां ईअं ई पेश ईंदसि जीअं तूं वॾे भाउ सां पेश ईंदे। तव्हां मूंसां सुठो न आहे कयो भाॼाई, सुठो न आहे कयो। अमाई छा पियो थिए? एतिरे लिखियल पढ़ियल घर में ये जाइलनि वारियूं हरकतूं। हिन घर में रहनि अज़ाब थी वियो। खाधो पीतो बि ज़हर थी वियो। हिक तरफ़ त पंहिंजो पुटु शान केॾो शरीफ़ आहे ऐं हिक तरफ़ मुंहिंजो भाउ अलहदाद। हुन जूं ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजो अंदरि सड़ी थो वञे। छा कयां? रईस वॾा, तव्हां फिकर न कयो। जीअं असांजो पुटु शान सुधरियल आहे, अला कंदो दादा अलहदाद बि सुधरी वेंदो। न ज़ुलेखा न, मूं माण्हू चाढ़िया आहिनि। अलहदाद में सुधरण जा के बि चांस न आहिनि ऐं कॾहिं बि न सुधरंदो। तूं वरी अची वई नालायक। अदा साईं, मूंखे माफ़ करे छॾियो। मूंखां ग़लती थी वई। आईंदे अहिड़ी ग़लती न थींदी। मूंखे तो ते टके जो बि यकीन न आहे। हींअर त माफ़ी वठी पियो, वरी सुभाणे साॻियो ॻन साॻी कुआरी। रईस, हाणे तव्हां बि माफ़ करे छॾियो। अलहदाद असांजो बच्चो आहे। इंसान ख़ता जो घर आहे, ग़लती थी वेंदी आहे। ठीकु आहे अलहदाद, मूं तोखे माफ़ कयो, मगर आइंदे आउं तुंहिंजी का बि शिकायत न ॿुधां। ठीकु आहे अदा साईं, अॼु खां पोइ का बि शिकायत न मिलंदी। रईस, तव्हां ख़ैराती अस्पताल जे बारे में छा सोचियो आहे? इंशाल्लाह रसियाणी, आउं जल्द ख़ैराती अस्पताल जो इफ़्तिताह कंदुसि। अमजद जी रेशाणी। रईस जे लाइ चांहि त खणी आ? नामजद, चांहि जो मूड न आहे। रईस वॾा, मां आराम थी करण वञा। सुबुह सवेर उथियसि, हिन करे हाणे निंड अचे पई। ठीकु आहे ज़ुलेखा, तूं भले आराम कर वञ। तुंहिंजी जाइ हाणे आउं वठंदुसि। तुंहिंजो खून कराए हिन तरह जो रईस वॾो आउं थींदुसि।
अच्छा नाराज़ आई ॾिस शान बाबा मूंखे घर खां ॿाहिरि निकिरण ते मना करे छॾी आहे ऐं आऊं हींअर बि वॾी मुश्किल सां घर मां निकिती आहियां। जेकॾहिं न बाबा खे ख़बर पई त हू मुंहिंजी बेइज़ती कंदो। थोरी कोशिश त करे ॾिस त पंहिंजी रोज़ मुलाक़ात थिए। शान पाण हिक ॿिए सां लिकी छुपी केतिरो मिलंदासीं। जे तूं मूंखे एतिरो चाहीं थो न त तूं मुंहिंजो रिश्तो बाबा खां घुर। ॾिस राबिया मूं में एतिरी हिमत न पई थिए त आऊं पंहिंजे बाबा सां तुंहिंजे ई मुंहिंजे रिश्ते जो ॻाल्हाए सघां। राबिया मूंखे शर्म। ठीकु आहे जे तो में एतिरी हिमत न आहे न त अॼु ॾींहुं खणी मूंसां मिलण जी बि कोशिशि न कजां। यार वेह त सही पहिरीं मुंहिंजी पूरी ॻाल्हि त ॿुध। छा आहे शान मूंखे तंग न कर ऐं घर थी वञा। एतिरो ज़िद न कर नाराज़ न थी। चङो चङो जल्दी ॿुधा छा आहे। राबिया मूं में एतिरी हिमत न आहे त आऊं बाबा सां ॻाल्हाए सघां पर पंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि अम्मा सां कंदुसि ऐं उहा पाणी बाबा सां ॻाल्हाईंदी इंशाल्लाह पंहिंजो रिश्तो थी वेंदो। त पोइ ठीकु आहे हाणे आऊं हलां थी। ओ दिलरुबा धोखा सवा ओ दिलरुबा धोखा सवा ओ दिलरुबा धोखा सवा दर्द दिल जीना का दवा दर्द दिल जीना का दवा ओ दिलरुबा धोखा सवा वधी वही बेकरारिया है अखिल में इंतजारिया है वधी वही बेकरारिया है जॾहिं खां थे जुदा तू जाने ज़हर थी वई आ ज़िंदगानी ओ दिलरुबा धोखा सवा दर्द दिल जीना का दवा दर्द दिल जीना का दवा ओ दिलरुबा धोखा सवा वणे न तो दिल थी काई महफिल पवन था पूरा तुझा पल पल वणे न तो दिल थी काई महफिल पवन था पूरा तुझा पल पल वक़्त याद में दिल पर तू किथे आहीं नाज परवर तू ओ दिलरुबा धोखा सवा दर्द दिल जीना का दवा दर्द दिल जीना का दवा ओ दिलरुबा धोखा सवा
छोथरू हजाराणा मुअल सां छो एॾा माणा रुसे छोथरू हजाराणा मुअल सां छो एॾा माणा करे हर पल प्रमोलाई छॾी दी मूंखे मारे ही जुदाई ओ दिलरुबा तोखां सवा दर्द दिल जी ना का दवा दर्द दिल जी ना का दवा ओ दिलरुबा तोखां सवा ओ दिलरुबा तोखां सवा रईस खान मोहम्मद खान यानी रईस वॾो अॼु ख़ैराती अस्पताल जो इफ़्तिताह करे वियो आहे ॻोठ जे हर नंढे वॾे जी ज़बान ते रईस वॾे जी साराह लॻी पई खैराती अस्पताल जी इब्तिदा पियो करे ॾिसूं था इन रईस खे दिलावर जी बाबा साईं इन रईस खे अहिड़ो मौत ॾिनो आहे जो उन जूं 7 पीढ़ियूं यादि कनि इन रईस खे कुते जी मौत ॾियणी आहे हा दिलावर ईअं ई थींदो अम्मा तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे पर डप आहे किथे तव्हां नाराज़ न थी पाओ शान पुट तूं पंहिंजी ॻाल्हि कर ऐं मां छो नाराज़ थींदसि तूं ॻाल्हि त ॿुधाए अम्मा ॻाल्हि इहा आहे त आउं चाचा इनायत जी धीअ सां हा हा इनायत जी धीउ अम्मा आउं साफ़ साफ़ थो ॿुधायां त चाचा इनायत जी धीअ सां तूं ॻाल्हि खे अॻियां त कर चवण छा थो चाहीं अम्मा ॻाल्हि इहा आहे त आउं चाचा इनायत जी धीअ सां मोहबत कंदो आहियां ऐं उन सां शादी करण थो चाहियां शान पुट तूं बि जी अम्मा हा शान पुट तूं बेफ़िक्र थी वञ तुंहिंजो कमु मां पाण सेट थी कयां तुंहिंजी वॾी महिरबानी अम्मा पर हिकु ॻाल्हि जो ख़्यालु कजां किथे बाबा नाराज़ न थी पए पुट तूं घबराए न हाणे तुंहिंजी शादी खे रईस वॾो बि कोन रोके सघंदो मुंहिंजे पुट हिकिड़ी ख़्वाहिश कई आहे हू बि पूरी कोन थींदी त पोइ मुंहिंजे मां थियण जो मक़सदु ई छा आहे मां तव्हांजी वॾी नवाज़िश जो मुंहिंजी ॻाल्हि खे पाणी ॾिनो मुंहिंजी दिलि ते वॾो बोझ हो जेको तव्हां सां शेयर करे मूं पंहिंजी दिलि जो बोझ हल्को कयो शान पुट हाणे तूं आराम कर ऐं मां बि आराम थी कयां ऐं तुंहिंजी शादी जी ॻाल्हि रईस वॾे खां मां पाणी कंदसि ठीकु आहे ठीकु आहे अम्मा हाणे तव्हां भले वञी आराम कयो ऐं आउं बि वञी आराम थो कयां सुबुह जूं ॻाल्हियूं सुबुह सां माशाअल्लाह अॼु त चंडोकी वांगुरु चमकियो पिया फीणी मखियां किथे नज़र न लॻी वञे रैसियाणी वाक़ई आउं सुठो पियो लॻां हिन लाइ त चवां थी फीणी मखियां किथे नज़र न लॻी वञे अड़े चरी तुंहिंजी नज़र मूंखे छा कंदी ख़ैर छॾ हिन ॻाल्हि खे अलहदा जी शान किथे आहिनि अॼु इफ़्तिताह आहे देरि न थी वञे तव्हां घबरायो न शान पुट ऐं अदा हिते ई मौजूद आहे पंहिंजे कमरे में तव्हांखे देरि न थींदी अलहदा शान बाबा जल्दी अचो जीअं था साईं जी बाबा साहब बाबा हलो इफ़्तिताह करणो आहे देरि पई थिए हलो अदा साईं ठीकु आहे बाबा हलो
थियो रेस एॾा परेशान छो हुयो? अॼु जेको ज़ख़्म मूंखे अता ॾिनो आहे मूंखे कॾहिं बि न विसरंदो। रेस छॾी वञे ॻाल्हि खे। अदा साईं समूरी मिल्कियत ग़रीबनि में विराए छॾी ऐं मुंहिंजे मुंहं ते काराण ते पे छॾी। रेस एॾे में कावड़ करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अदा ख़ैराती अस्पताल जो इफ्तिदाह करे समूरी मिल्कियत ग़रीबनि में लुटाए छॾी ऐं मूंसां सुठो न कयो अथसि सना। ऐं हाणे अदा वॾे खे ॿुधाईंदुसि त मुंहिंजो नालो आहे रईस अलहदाद, न दाद न फरियाद। रेस छॾी वञे ॻाल्हि खे, मुंहिंजे बेडरूम जो मज़ो वठो। अॼु का महफ़िल सजाए सना, अॼु तुंहिंजो महिमान आहे। तव्हां हुकुम कयो त मां महफ़िल हींअर ई गरम कंदसि। अॼु हार ऐं सिंगार करे रंगीन रंगीन कपिड़ा पाए अचु ऐं अॼु मुंहिंजी राति तुंहिंजे हिन कमरे में गुज़रंदी। तव्हांजे लाइ हार सिंगार कंदसि। केर आई? अदा साईं ये आई सना, मुंहिंजी रखैर मशहूर तवाइफ। बदतमीज गुस्ताख, हिन औरत के मुझे घर में वठी अचण जी तोखे जुरत की थी है? चाचा तोखे एतिरो बि ख्याल न थियो त हिन घर जी इज़त छा आहे? तू हिन घर में हिन तवाइफ खे वठी आयो आहीं। आऊं तोखां पुछां पियो अलहदाद त हिन औरत खे हिन घर में आंदो कीअं अथई? बस अदा साईं बस, घणी इज़त कई आहे। तव्हां जेको कमु करियो उहो सुठो आहे ऐं मां जेको करियां उहो तव्हांजी नज़रुनि में ग़लति आहे। छो? अरे छोकिरी, निकिर हिन घर मां। तोखे जुरत की थी मुंहिंजे घर में अंदरि अचण जी? निकिर। तुंहिंजी सुञाणप छा आहे? तुंहिंजी औकात हिकु टके जी बि न आहे। निकिर तां। रेस वधा ऐं ज़ुबान खे लगाम ॾे। तुंहिंजे घर जी नौकरानी न आहियां जो तूं मुंहिंजी बेइज़ती थो करीं। तुंहिंजो भाउ वठी आयो आहे मूंखे त अॼु ख़बर पई आहे त हिन जी हिन घर में टके जी इज़त न आहे। तव्हां मुंहिंजे महिमान जी बेइज़ती करे सुठो न कयो। हाणे ॾिसजे अदा साईं त तोखे कीअं थो ज़लील ऐं रुसवा करियां। आऊं चवई थो निकिर मुंहिंजे घर मां। अॼु ॾींहं खां वठी तूं मुंहिंजो भाउ न आहीं। आऊं तोखे पंहिंजी जायदाद मां बेदख़ल कयां थो। ख़बरदार, आईंदा हिन घर में कदम रखण जी जुरत बि कई अथई। ओ बाक़ी इहे लफ़्ज़ बचंदो आहे। वेही ॾिसजो त मां तव्हांजो जीअण जंजाल थो करियां। छो त मुंहिंजो नालो आहे रईस अलहदाद, दाद न फरियाद। आऊं हिन घर में तुंहिंजी शिकिल वरी न ॾिसां। ठीकु आहे अदा साईं, हाणे तुंहिंजी ऐं मुंहिंजी जंग शुरू थी। असांजी पहिरीं उम्मीद ऐं उहा बि धीअ, तो त असांजे उमेदनि ते पाणी फेरे छॾियो। माण्हू चवई थो वारस ॾियण ॾे, न त तुंहिंजो ख़ैर न आहे। चाचा रावल, औलाद ॾियण त अलाह साईं जे हथ में आहे न। धीउ ॾे या पुटु, पोइ हिन में मूं ग़रीब जो कहिड़ो ॾोह आहे? सभु ॾोह तुंहिंजो आहे छोरी। जेकॾहिं मूंखे या मुंहिंजे पेट में मुंहिंजी धीउ खे कुझु बि थियो न, मां
ॿुधाए थी छॾियांव तव्हांजी न हवेली खे साड़े राख करे छॾींदसि। अरे तुझी हेजी मजाल जो तू हिन हवेली के साड़े राख कंदे। बस हाणे वेठो ॾिस हाणे हिन छोरीअ सां मां छा करियां थो। छा त हुस्न आहे हुस्न जी परी ई राबिया। छो छा थियो? ईअं लॻे थो त आउं तोखे पहिरीं दफ़ो पियो ॾिसां। छा वाकई हिन खां पहिरीं पंहिंजी मुलाक़ात थियल आहे? हाणे घणो मां हिते मखण हणी न घुमाई हिन खां पहिरियां बि हाणे केतिरियूं मुलाक़ातूं थी चुकियूं आहिनि। हाणे कम जी ॻाल्हि कर। राबिया हिकिड़ी ॻाल्हि चवां नाराज़ त न थींदे? चओ कहिड़ी ॻाल्हि आहे? राबिया अॼु मेकअप एतिरो थियल अथई ॼण ॿिलीअ वांगुरु पई लॻे। छा आउं तोखे ॿिली वांगुरु थी लॻां? हा तूं मूंखे ॿिलीअ वांगुरु पई लॻे। सच राबिया अॼु तूं ईअं पई लॻी जीअं यमन जी राणी ऐं आउं तुंहिंजो राणो। काश ही शाही तख़्त हुजे जिते तूं राणी थी वेठी हुजे ऐं आउं राणो थी वेठो। ॿियो को बि कमकार न हुजे सिर्फ़ु ॿई हिक ॿिए खे ॾिसंदा रहो ऐं हिक ॿिए सां मोहबत कंदा रहो। शान शादी खां पहिरियां मूं हिकु सुपिनो ॾिठो हो जंहिंमें पाण ॿिन्ही मोहबत जो ॾीओ ॿारियो ऐं अॼु मुंहिंजी ख़ुशी मुंहिंजे साम्हूं पूरी थी वई। तूं मूंखे मिली वई हाणे मूंखे को बि डपु न आहे। राबिया तूं मूंखे हथ में हथ ॾेई वाइदो कर कॾहिं तूं मूंखे छॾे त कोन वेंदी। अॼु मुंहिंजो तोसां वाइदो आहे त आउं तोखे कॾहिं बि छॾे न वेंदसि। आउं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तुंहिंजी आहियां ऐं तुंहिंजी रहंदसि। रईसा ॿाहिरि माशू कोई कालू आया आहिनि। ठीकु आहे नबख्श हुननि खे वठी अच पर ॻाल्हि ॿुध हुननि खे चओ पंहिंजो असलो ऐं हथियार ॿाहिरि रखी अचनि। अस्सलाम वालेकुम जावेद खान। माशूक अॼु तो में वॾो कमु पहुतो। उमेद आहे त तूं करे वेंदे। रईस तव्हां हुकम करियो। रईस वॾे मतिलब त खान मोहम्मद खे क़त्ल कराइणो। ऐसा बाबा ये समझे तो मरी विया। हिन हफ़्ते में कम लाहे था छॾूं। अगरि कमु न थियो माशूक त इहो ज़रूरु यादि रखजांइ नओं टिपियो फुल फ्राई करण जो माहिर आहे। रईस वॾो ज़रीले ख्वार जल्दी थींदो दिलावर
इहो नेक कम जल्दी करणो आहे। इन नेक कम में जो साथ ॾींदुसि, पर मुंहिंजी हिकिड़ी शर्त आहे रावल खान। रावल खान तूं? हा, आऊं रईस वॾे, मतलब त अदा साईं जो नओं दुश्मन। ओ इनजो मतलब त रईस वॾे तोखे बि टांडा ॾींदा आहिनि, ईअं न? ॿुधाए रावल खान, तुंहिंजी कहिड़ी शर्त आहे? तुंहिंजी हर शर्त असांखे मंज़ूर आहे। शर्त इहो आहे त रईस वॾे जी रईसी ख़तम थियण खां पोइ आऊं रईस थींदुसि, ऐं अस्पताल में जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे माराइण मुंहिंजो कमु आहे। ऐं पोइ ॾिसां थो त इहो रईस वॾो रईस कीअं थो रहे। ठीकु आहे नादाद खान, इहा शर्त तुंहिंजी असांखे क़बूल आहे। असांजो मक़सदु इहो आहे रईस वॾो बदनाम थिए ऐं संदसि रईसी ख़तम थिए। इन कम खे अंजाम ॾियणु मुंहिंजो ऐं रईस अलादाद जो कमु आहे। तव्हीं बेफ़िक्र थी वञो, इहो नेक कमु असीं पंहिंजे गुनाहगार हथनि सां कंदासीं। अस्पताल जी दवाउनि में मुंहिंजे माण्हुनि ज़हर मिलाए छॾियो आहे, छो त मुंहिंजो नालो आहे रईस औलादाद, न दाद न फरियाद। हेलो, आऊं डॉक्टर फराज पियो ॻाल्हायो रहिया। वैसे अस्पताल में हिकिड़ो वॾो वाक़ियो थी वियो आहे। छा? कहिड़ो वाक़ियो थियो आहे? छा थियो आहे? 6 माण्हू मरी विया आहिनि। 6 माण्हू मरी पिया आहिनि? कीअं मुआ आहिनि? दवाउनि में कंहिं ज़हर मिलाए छॾियो। मुंहिंजो फ़र्ज़ु हो तव्हांखे इतला करणु। ठीकु आहे, आउं कुझु करियां थो। ठीकु आहे रेसोरा। हेलो, छा 6 माण्हू मरी चुका आहिनि? मूंखे त हिन वाक़े जी ख़बर ई न आहे। अच्छा,
मां अचां थो जल्दी, बिल्कुलु जल्दी अचां थो। अची वई न पाण वारी तरकीब नंबर 13। वियो गाॾी में। रईस वॾो रईस वॾो रईस वॾो रईस वॾो रईस वॾो रईस वॾा ॿार रोशन ऐं अलीशा कुझु ॻोठा आहिनि जेके तव्हांजे ख़िलाफ़ गोड़ ऐं शोर कनि पिया ऐं तव्हांजे ख़िलाफ़ नारेबाज़ी कनि पिया। अमजद, रोशन ऐं अली शेर खे अंदरि वठी अच ऐं ॿियनि माण्हुनि खे ॿाहिरि रोक। वञ। जी रईस वॾा। रईस वॾा, रोशन ऐं अलीशा। अस्सलाम रईस वॾा, तुंहिंजी रेसीअ में असां ग़रीबनि जी तरफ़ां तोखे कॾहिं का तकलीफ़ पहुती? जेके मरीज़ तुंहिंजी ख़ैराती इस्पताल में क़तल थिया आहिनि उन्हनि जो ज़िम्मेवार केरु आहे? ख़बरदार, ज़ुबान संभाले ॻाल्हाए रोशन। तूं हिन तरह जे नेक इंसान ते इल्ज़ाम लॻाए रहियो आहीं। छा तूं भुलिजी वई सभु कुझु त हिन ॻोठ लाइ रईस वॾे छा छा न कयो आहे? माण्हू असांजा क़तल थिया आहिनि, तव्हांजा न। जेकॾहिं तव्हांजा माण्हू मरनि हा न तव्हां उन्हनि क़ातिलनि खे गिरफ़्तार कराए या माराए छॾियो आहे या वरी उन्हनि जो फ़ैसिलो कयो आहे। पर असां ग़रीब छा करे सघंदासीं? तव्हांजे दिलि में इहा ई ॻाल्हि आहे। रोशन, तूं असां ते अहिड़ा घटिया इल्ज़ाम आणी छा थो साबित करणु चाहीं? छा रईस वॾे कॾहिं तव्हांखे ॾुख पहुचायो आहे? वैसे नंढा, हिते असांजा क़त्ल थिया जवाब ॾियो, ज़िम्मेदार केरु आहे? न अली शेर, तूं अहिड़े नेक इंसान ते इल्ज़ाम न आण। रोशन, तूं थोरो थधो थी। मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, तव्हां हिननि कातिलनि खे ॻोल्हाए ऐं सज़ा ॾियारींदुसि। न रईस वॾा, असां तव्हांजी हिकु बि न ॿुधंदासीं। असां हाणे इहो फ़ैसिलो वॾेरे बरकत खां कराईंदासीं। इहो फ़ैसिलो रईस बरकत कंदो, उहो इंसाफ़ ॾियारींदो। अली शेर हल। रोशन, रईस वॾा, हाणे छा थींदो? ॾिसूं था, अल्लाह मालिक आहे, कुझु सोचूं था। अदा ॻोठ जे अस्पताल में हेॾो वॾो वाक़ियो थी वियो आहे। केतिरियूं बेगुनाह जानूं ज़ाया थी वयूं। यार ख़बर कोन थी पए कंहिंजो कसूर आहे। मूंखे त शक इहा हरकत रावल वारनि कई आहे। या रावल ऐं दिलावर जी हरकत आहे अली शेर। रावल खान खे हिन मां कहिड़ो फ़ाइदो थींदो? दरवेश जी वॾी गेम अथई। रावल खान रईस वॾे खे झुकाइण चाहे थो। हा यार, इहा बि ॻाल्हि आहे। हाणे सम्झ में आई न जबार। बरल कमदार छो वॾो ज़ुल्म आहे। ॿुधो त रईस बरकत जो फ़ैसिलो करे। रईस बरकत फ़ैसिलो रखियो आहे, इहो मूं बि ॿुधो आहे। बसि यार, ख़ुदा हिन धरतीअ ते रहम करे। अबा, हाणे हलां थो, अल्लाह से चङी ख़बर। ॻाल्हि ॿुध, सुभाणे रईस वॾे जे पुट खे खंभणो आहे। पाण वारनि हमराहनि खे तयारु करे छॾ। जेको हुकुम ॾियो सरदार। रईस वॾे जे पुट खे खणी ख़तमु करणो आहे। इहो रावल खान जो हुकुम आहे। ठीक है सरदार। रावल खान जो हुकुम असांखे ज़रूरी पूरो करणो आहे। इनायत, ये रावल वारा रईस वॾे जे पुठियां लॻल अथई। बस अदा, हिननि ज़ालिमनि खे अलाह ॾिसंदो। असां क़दम क़दम ते रईस वॾे सां गॾु आहियूं। ॻाल्हि ॿुध, मूं कालूअ खे माशूक जे टोले मां टोड़े छॾियो आहे। भाई इनायत, रावल खान रईस नंढे खे अगवा करे मारण जो फ़ैसिलो कयो आहे। रावल खान खे हिमत ई न थींदी। असीं रईस वॾे सां गॾु आहियूं। अदा लतीफ़, थोरो मुड़ुस माण्हू थिजो। रावल खान वारनि जा इरादा कामयाब न थियनि। तूं बेफ़िक्र रह हैदर। रईस,
अॼु वॾी ख़बर मिली आहे रावल खान तोखे माशूक धाड़ेल खां अगवा करणु चाहे थो। चाचा इनायत तोखे इहा ख़बर कीअं पई? हारस मूं सभु कुझु हिन कननि सां ॿुधो आहे। पंहिंजो फर्ज़ सम्झो त तव्हांखे इतलाउ करियां, छो त हरेस वॾे जा असां ते थोर आहे। छा चई रहिया हुआ? चयो पिए त रावल खान हुकुम कयो आहे त रेस वॾे जे पुट खे अगवा करे ख़तमु करिणो आहे। इहो हिननि खे वक़्तु ॿुधाईंदो अचनि ॾींहं। असांजी तोरा सिर बणंदड़ आहे, ग़रीब आहियां पर आज़माए ॾिसिजो। सरदार ॻाल्हि ॿुध, हाणे खेर वॾे जे पुट खे अगवा न करणु खपे। छो? रईस तुंहिंजे चाचे जो पुटु आहे छा? मुंहिंजो मतिलबु आहे त रईस वॾे जा असां ते असांजे माइटनि ते वॾा थोरा आहिनि। असांखे पेट बि पालणो आहे, बुख त न आहे मरणो। माशू खान गफ़ार सही ते चवे पियो। तूं ये घणो न सोच। सरदार सॼी दुनिया पई आहे, पर रईस वॾे जी पाण खे इज़त करणु खपे। इहो सोचणु कमु मुंहिंजो आहे। सरदार जेका तुंहिंजी मर्ज़ी, पर आउं ख़ुशि न आहियां। ख़ुशि न आहीं त पंहिंजो रस्तो अलॻि कर। ठीकु आहे, मुंहिंजा रहियल हिसाब किताब ॾेई छॾ मूंखे। को बि हिसाब किताब न आहे, चई त गोलियूं हणई गोलियूं। ठीकु आहे, सम्झी वियुसि, इन ॻाल्हि खे ॾिसी रहंदुसि। और सर गफ़ार में मूंखे वॾी गड़बड़ बि लॻई। मुंहिंजे अखर करो। तव्हां बेफ़िक्र थी रहो माशूक। जानी पोके अर्जी ने पैर मरे ओ तीन करे अजो की रात रही बात मुझे दिल से घुरे ओ मुझे दिल से घुरे जानी पोके अर्जी ने पैर मरे ओ तीन करे अजो की रात रही बात मुझे दिल से घुरे ओ मुझे दिल से घुरे जानी पोके अर्जी ने पैर मरे ओ तीन करे
ही ॻोठाणा जेको चई रहिया आहिनि इहो सच आहे रईस खान मोहम्मद? ही छा ॻाल्हाईंदा? हिन जे बात में त ज़बान ई कोन्हे। जी साईं, हीअ अॼु गूंगा ऐं ॿोड़ा थी विया आहिनि। रोशन तमीज़ सां ॻाल्हाए, तोखे ॻाल्हाइण जी फज़ीलत न आहे। अरे तव्हां में वरी कहिड़ी फज़ीलत आहे? ख़बरदार रोशन, जॾहिं अवां जो फ़ैसिलो कयां पियो तो विच में छो ॻाल्हायो? रईस खान मोहम्मद हिन तरह जो इज़त वारो शख़्स आहे, तोखे ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे। माफ़ कजो रेस, मूंखां ग़लती थी आहे। रईस खान मोहम्मद जेको तोखां पुछोसीं सच आहे? रईस आउं तव्हांखे साफ़ साफ़ ॿुधाईंदे चवंदुसि त मूंखे डॉक्टर फराज़ जो फ़ोन आयो। मूंखे डॉक्टर फराज़ ई ख़बर ॾिनी हुई त हीउ वाक़ियो पेश आयो आहे। जंहिं वक़्तु हीउ हादसो थियो उन वक़्तु आउं पंहिंजे बंगले में हुअसि। ठीकु आहे डॉक्टर फराज़, अवां पंहिंजी सफ़ाई में कुझु चवंदव? वैसे असां मरीज़नि जो इलाज पिए कयो ऐं असां ऑफिस में वेठा रहियासीं। इहो ज़हर कंहिं ॾिनो इहा असांखे का बि ख़बर कोन्हे। डॉक्टर हिन हादसे जो तव्हां वटि को सबूत, को गवाह आहे? न रईस, असां वटि को बि गवाह या साबिती न आहे। इन जो मतिलबु त इन जा ज़िम्मेवार अमी डॉक्टर ऐं रईस खान मोहम्मद आहे। बाबा साईं, हाणे त रईस वॾे जो पटको धूड़ अथई। हाणे सुवाल ई पैदा नथो थिए, रईस वॾो बची वञे। हाणे संदसि इज़त मिटीअ में मिली वई। अदा जानी, मूं तोखे चयो हो न त आउं तुंहिंजो जीअण जंजाल करे छॾींदुसि। इहो कमु मूं करे ॾेखारियो। मुंहिंजो नालो आहे रईस अलहदाद, न दाद न फरियाद। रईस खान मोहम्मद, सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधी नतीजो इहो निकिरे पियो जेके माण्हू अवां जी अस्पताल में क़तल थिया उन्हनि जा ज़िम्मेवार डॉक्टर ऐं अवां आहियो। जिन जिन ॻोठाणनि जा माण्हू क़तल थिया आहिनि इन सभिनी माण्हुनि खे 6-6 लख रुपया खान मोहम्मद ॾंड ॾींदो। संदसि रईसी हिन तरह तां ख़तमु ऐं संदसि ख़ैराती अस्पताल खे बि सील कयो वेंदो ऐं डॉक्टरनि जी नाअहली सबबि नौकरियूं ख़तमु करायूं वेंदियूं। जैसे 1 मिनट गुस्सा की माफ़। चओ मुबीन, छा थो चवणु चाहीं? इन में रेस वॾे ऐं डॉक्टर जो को बि ॾोह न आहे। हिननि क़तलनि जा ज़िम्मेदार रावल खान, दिलावर खान ऐं अलादार खान आहिनि। बाबा, छा ही क़तल चाचा कया? मुबीन, तूं सच चई रहियो आहीं? रेस मूंखे कसम आहे पंहिंजी मां जो, इहो सोराना सच आहे। अलादार, रावल, दिलावर, छा इन क़तल में अवां मुलवस आहियो? ऐं रईस खान मोहम्मद जी अस्पताल खुलंदी। डॉक्टर, अवां पंहिंजो फर्ज़ निभायो ऐं रईस वॾो पंहिंजी रईसियत ते क़ाइमु रहंदो। तो पंहिंजे भाउ खे ज़लील ऐं ख़ौर करण जो सोचियो? अड़े मूंखे त शर्म थो अचे त तूं मुंहिंजो भाउ आहीं। मूं तोखे हिन जाइदाद मां बेदख़ल कयो, पर वॾेरे बरकत जी ॻाल्हि रखंदे तुंहिंजे पूरे हिसे जी जाइदाद मक़तूलनि में विराईंदुसि। निकिरी वञ इन तर मां, निकिरी वञ। फ़ैसिलो पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। रईस अलहदाद खान, दिलावर, रईस बरकत खान असांखे हिन ॻोठ मां निकाली ॾेई पंहिंजी दौलत मक़तूलनि में विराई। मुंहिंजो सुकून ॾींहुं राति फिटल आहे। सुकून अचे त मुंहिंजे दिलि जो बर्बाद आहे। इन रईस वॾे खे बर्बाद करण जे चकर में त असीं बर्बाद थी वियासीं। दिलावर खान, मुंहिंजे अंदर में बाहि जा भड़का उथी रहिया आहिनि ऐं जल्द मुंहिंजे अंदर मां शोला निकिरण वारा आहिनि। अॼु राति रईस जे घर ते
हमलो कबो ऐं तबाह कबीर जी सल्तनत हिन जे खानदान जो वारिस को बि न बचंदो। बर्बाद कंदुसि हिन रईस वॾे खे ऐं पोइ छॾींदुसि ही तर, छो त मुंहिंजो नालो आहे रईस अलहदाद, न दाद न फरियाद। अॼु तव्हांजी वफ़ादारीअ जो इम्तिहान आहे माशूक। रईस रावल खान, तोखे मायूसी न थींदी। मूं सदाई तव्हांखे थाणनि ऐं जेलनि मां हमेशह छॾायो आहे। मुंहिंजो ऐं मुंहिंजे साथनि जो रत बि तव्हांजे लाइ हाज़ुर आहे। अलहदाद खान, अॼु पाण फैसले में ज़लील रुसवा थिया आहियूं। सज़ा हिन मुबीन खे ॾींदासीं जे पंहिंजे ख़िलाफ़ गवाही ॾिनी। जेसि ताईं रईस वॾो न मरंदो, मुंहिंजी ज़िंदगीअ में रोशनी न ईंदी। रईस वॾो मरंदो ऐं अॼु ई राति मरंदो। रावल खान मौत जो नालो आहे। फिलहाल त हलो न मुबीन खे मौत ॾेखारियूं, पोइ करियूं था मोहरी रईस जे बंगले ॾांहुं। ठीकु आहे बाबा साईं। तो छा समझो मुबीन त तूं असांजे खिलाफ़ गवाही ॾेई बची वेंदे ऐं चई थी भर कलमू। हट करे दे ऐसे एना तरफ और कई थई थप मारी दो सर।
खबरदार इस मुख्य न मार तोड़े छा समझो हो आऊं रही सब वले जो पुट आहियां तव्हां छा समझा त मूं अकेले के खणी तव्हां आराम सां पंहिंजा मुतालबा मञाईंदा जीअं तूं चवंदे ई आहियां कंदुसि तव्हां धाड़ेल हिन धरतीअ ते नासूर आहियो अॼु तोखे ख़तम करे हिन सिंध धरतीअ तां धाड़ेलनि जो वजूद ख़तम करे छॾींदुसि रईसान मूंखे न मार मरण लाइ तयारु थी वञ शान पुट तूं धाड़ेलनि जे चंबे मां निकिरी ऐं उन्हनि खे मारे मुंहिंजो घाट ऊचो करे छॾियो आहे रावल तुंहिंजे पीउ जे ग़लति करतूतनि जे करे मूं हुनखे मौत जी सज़ा ॾिनी हुई रसखान मोहम्मद तूं असांखे रुसवा ज़लील करे ॻोठ मां निकाली ॾेई असां सां सुठो न कयो अथई बाबा 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 ये तो छा करे चलियो मुझे बाबा के तो मौत नहीं चली न चली तो सोच सोबिया 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 आज मुझे पैसे डॉक्टर जो एहसास थियो सोबिया रोना दिलावर रोना हाँ तो भागन आ रही है शादी थी भी मेरा तो जेको ऐसा कयो तो के माफ कर मुझे तेरे गलती खुशी है ये तो के मुझे गलती जो एहसास थी तेने सिंध धरती जी सुहागण औरत थी भी मरा जेके दे जिंदगी साथ लिया तो सजी जिंदगी तुझे कदमन में गुजारे छड़ियो दिलावर माफ कर सोबिया मुझे तलाक करेंगे अरे अब छा गया सोबिया मुझे जिंदगी में को मकसद रहा सोबिया 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 मुझे जवाब दे सोबिया सोबिया मैं आऊंगी मरण सोबिया
सोबिया हाणे आऊं बि मरंदुसि हाणे आऊं बि मरंदुसि हाणे आऊं बि मरंदुसि मुझे डालो रईस अलादाद नतात परियाद काश तू मुझे चवण ते अमल करी आखदा अज मूंखे ई ॾींहुं न ॾिसणा पवंदा मूं हिकु किने किरदार जो ख़ात्मो ज़रूरु कयो आहे पर आउं ॼाणां थो वरी मां मूंखे ॿियो भाउ कोन ॼणण ॾींदी